शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। महात्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि जो बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि हाणे सदा खुश मौज में रहणो खपे। जीवन में जो भी चारों तरफ कोई न कोई प्रकार जो दुख परेशानियां, कॾहिं कंहिंजी स्वभाव संस्कार जे कारण, कॾहिं बीमारी जे कारण, कॾहिं कंहिं ॻाल्हि जे कारण, कॾहिं कंहिं ॻाल्हि जे कारण। बाबा चवनि था हाणे सभिनि ॻाल्हियुनि खे भुलिजी करे असांखे सदा खुश मौज में रहणो ऐं सभिनि खे ख़ुशी बांटणी। हिक ॿिए खे परेशान करे इधर उधर जी ॻाल्हियूं करे ख़ुशि न थियणो। कंहिंजो बुरो थिए त ख़ुशि न थियणो। त फिर पंहिंजे जीवन में जेको बि असां करूं था, असां पंहिंजे जीवन में सुठी सुठी ॻाल्हियुनि सां सदा ख़ुशि रहूं। हीअं ख़ुशि रहणो। कई माण्हू सम्झो कंहिंजो बुरो कयो हुजे, हुन सां बुरो थिए त माण्हू ख़ुशि थींदा आहिनि न, ॾिसण में असां बुरो कयूं त हिन सां बि कयूं। उहो ख़ुशी न आहे। उहो त रावण जी दुनिया जी ख़ुशी आहे। लेकिन परमात्मा राम चए थो कि हाणे भले तव्हां कंहिंजे संबंध संपर्क में नथा अचो, भले तव्हां कंहिंसां न बि ॻाल्हायो, न बि रखो, लेकिन कम से कम पंहिंजे जीवन में, पंहिंजे परिवार में त ख़ुशि रहो न। पंहिंजे पाण सां त ख़ुशि रहो, कम से कम पंहिंजे जीवन सां त ख़ुशि रहो। जेकी आत्मा स्वयं सां संतुष्ट हूंदी आहे न, उहो सदा ख़ुशि रहंदी आहे। स्वयं सां संतुष्ट, ख़ुद जे जीवन सां असांखे संतुष्ट रहंदासीं त असां जीवन में सदा ख़ुशि रहंदासीं। बाबा चए थो हिक ॿिए खे ख़ुशी ॾियणी, जबरदस्त ख़ातिरी करणी। अॼु माण्हू कोई ईंदो, कोई खाराईंदो पीआरींदो, कुझु चीजूं ॾींदो, ख़ातिरी कंदो, लेकिन सभिनि खां वॾी ख़ातिरी कहिड़ी आहे त ॿिए खे ख़ुशी बांटण। ॿियो बाबा चवनि था कि हाणे पंहिंजे स्वभाव जे वशीभूत थी करे बि कंहिंखे परेशान न करणो खपे। पंहिंजे स्वभाव जे वशीभूत, कॾहिं कॾहिं कंहिंजो स्वभाव अहिड़ो थींदो न, साम्हूं वारा माण्हू परेशान थी वेंदो, लेकिन उहो पंहिंजो स्वभाव न बदिली करे। हिन करे असांखे हीअं न थियणो। कॾहिं बि असांखे पंहिंजे स्वभाव जे वशीभूत थी करे कंहिंखे बि परेशान न करणो। ॿियो बाबा चवनि था कि सदा जीवन में आत्मा में जो भी प्रकार जो डिफेक्ट हुजे न, त डिफेक्ट सां कुझु ख़राबी आत्मा जो जेको बि स्वभाव संस्कार ठीक न हुजे त उन स्वभाव संस्कारनि खे जल्दी, इन आदतनि खे जल्दी कढी करे पंहिंजे जीवन में अॻियां वधो। ॾिसो, जो गवर्नमेंट नियम थी करे ईअं करो उहो करो, लेकिन हाणे परमात्मा अची करे नियम कढियो थो कि हाणे जल्दी विकार बुराइनि खे छॾो, जल्दी अवगुण छॾो, इहे नियम कढियो थो। त माण्हू गवर्नमेंट जा नियम त झटि पालन थो करे, न त गवर्नमेंट ते रहण न ॾींदी। त हूअं ई परमात्मा जी दुनिया स्वर्ग में हलण जे लाइ असांखे परमात्मा जो नियम ठाहिनि था कि असांखे विकार बुराइनि सां मुक्त थी करे जीवन जीअणो आहे, संबंध निभाइणो आहे। त उहो नियम हाणे खां ई जो पालन कंदो, उहो ई बाबा जी दुनिया में हली सघंदो। ये बाबा चवनि था कि सभिनि खे सुख ॾियण वारो ख़ुशबूदार फूल ठहो।
फिर बाबा से ॿुधंदा कि असांखे खुशबूदार फूल ठाहिणो आहे, सभिनि खे सुख ॾियण वारो फूल केरु हूंदो आहे? जेकी आत्मा सभिनि खे सुख ॾे। अहिड़ो खुशबूदार फूल ही परमात्मा खे सुठो लॻंदो आहे। भगवान खे केरु ॿार सुठो लॻंदो आहे? कहिड़ी आत्मा सुठी लॻंदी आहे? भगवान खे त सभु यादि कंदा आहिनि, लेकिन भगवान कंहिंखे ॾिसी करे प्रसन्न थींदो। जेकी आत्मा सभिनि खे सुख ॾे, त पंहिंजे मन वचन कर्म सां जो आत्मा सभिनि खे सुख ॾींदी आहे न, उहो ई परमात्मा खे सुठो लॻंदो। भले तव्हां सॼो ॾींहुं भगवान जो नाम जपो, लेकिन अगरि तव्हां जीवन में ॿियनि खे सुख नथा ॾेई सघो त भगवान, भले तव्हां हुनखे यादि कंदा आहियो, लेकिन भगवान तव्हांखे यादि न कंदो। हीअं बि न चई सघंदा आहियो कि भगवान कंहिंसां सुठा न लॻंदा आहियूं, छोकी भगवान जा त सभी ॿार आहिनि, लेकिन भगवान त बि तव्हां में इहे गुण ॾिसंदो आहे। चलो ठीकु आहे, ॿियो कुझु न, मूंखे त यादि कंदी आहे, हिकु त सुठो कमु कंदी आहे न, त हिन दृष्टि सां ॾिसंदो। इन करे बाबा चए थो, मूंखे कहिड़ा ॿार सुठा लॻंदा आहिनि जो सभिनि खे सुख ॾींदा आहिनि ऐं सुख ई वठंदा आहिनि, दुख न वठनि। माण्हू चवंदा आहिनि असांखे दुख ॾींदा त न आहियूं, लेकिन वठी वठंदा आहियो, वठी वठंदा आहियो त ख़ुदि दुखी थी वेंदा, त दुखी आत्मा परमात्मा खे कीअं यादि करे? पोइ त हुनजे मन में उहो दुख जी ॻाल्हि ई रहे, पोइ मन सां ई त भगवान खे यादि करणो पवंदो। ये बाबा चवनि था कि सदा ख़ुदि खे आत्मा सम्झी करे मूंखे यादि करणु सभिनि खां मिठी ॻाल्हि आहे, सभिनि खां सुठी ॻाल्हि आहे। अगरि कुझु बि न हुजे न, लेकिन असां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि कंदासीं न, जेके गीता में अक्षर ॾिनल आहे, मन मना ये सभिनि खां सुठी ॻाल्हि आहे कि पंहिंजी खे आत्मा सम्झी बाबा खे यादि कयो। बाबा चए थो ॿारनि खे ॾाढी ख़ुशी हुजणी खपे, छोकी हाणे मां ॿारनि जे लाइ सौगात खणी आयो आहियां, तिरी ते। भगवान असांजे लाइ तिरी ते स्वर्ग जी दुनिया खणी आयो आहे। पहिरियों त कहानी ॿुधंदा हुआसीं, पर हाणे त सच्ची में खणी आया आहिनि। त न दुनिया में हालात नज़र अचनि था न, हाणे दुनिया रहंदी ज्यादा, दुनिया हाणे ये दुनिया ख़तम थी करे हिते स्वर्ग ठहण वारो आहे, छोकी परमात्मा असांजे लाइ स्वर्ग जी दुनिया सौगात में खणी आयो आहे। त हाणे सभिनि खां केॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे, ई ख़ुशी जी ॻाल्हि सोचता रहो कि बसि हाणे थोरा ॾींहं हिन पुराणे घर में आहियूं, मतिलबु हिन पुराणी कलयुग जी दुनिया में, पोइ त असां नई पंहिंजी सत्य जी दुनिया में हलंदासीं। ये केॾी ख़ुशी जी ॻाल्हि, ये असां सोचंदा रहूं ऐं जीवन जींदा रहूं। भई कंहिंजो नयो घर ठाहींदो हूंदो आहे त सोचता आहिनि अभी थोड़ा समय पुराणे घर में, पोइ त नए घर में हलंदासीं, ईअं कंदे पोइ पुराणे घर जा ॾींहं बि जल्दी जल्दी निकिरी वेंदा। या कोई चीज अचण वारी हूंदी आहे, न आहे लेकिन अचण वारी हूंदी आहे, त सोचदा आहिनि हा बसि हाणे उहा चीज अची वेंदी, पोइ कमु ठीकु थी वेंदो, त उहो ॾींहं जल्दी जल्दी निकिरंदा आहिनि। ईअं असांखे बि बाबा चए थो, छोकी कलयुग जी दुनिया आहे न, दुख जी दुनिया आहे, माण्हुनि खां दुख सहन नथो थिए हाणे। ऐं घड़ी घड़ी भगवान खे यादि था करनि, त भगवान बि अची करे असांखे चए थो मां तव्हांजे लाइ हाणे नयो घर ठाहियां थो, खणी करे आयो आहे, बसि हिते ई ठहिणो आहे। पोइ बसि तव्हां हाणे मूंखे यादि करो ऐं पंहिंजे नए घर खे यादि करो। हिन दुख जी दुनिया में रहंदे हुए बि असांखे मन में यही रहंदो न, बुद्धि में, कि बसि हाणे थोरा ॾींहं आहियूं, पोइ असां नए घर में वेंदासीं, सुख जी दुनिया स्वर्ग में हलंदासीं, बसि थोरा ॾींहं हिन दुख जी दुनिया में। पोइ हिन दुनिया में रहंदे हुए बि दुख लॻंदो न, गर्मी ठंडी न लॻी, छोकी सत्संग में त सॼे बहारी मौसम रहंदो, हिते न गर्मी न सर्दी न बारिश न सदा ई बहारी मौसम रहंदो, 12 ई महीना हिकु टाइप जो मौसम रहंदो।
अहिड़ी दुनिया में वठी वञण लाइ बाबा खे सिर्फ़ छा था चवनि, ख़ुदि खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो ऐं पंहिंजे अवगुण जेका बि आहिनि उहे कढंदा वञो। ॿियो बाबा चए थो, बाबा चवनि था की हाणे मां तव्हांजे लाइ हिकु सतो प्रधान दुनिया में तव्हांखे भॻवान खे खिवैया बि चइबो न, त भॻवान खिवैया असांखे असांजी जीवन रूपी नैया खे हिन कलयुगी दुनिया खां सतयुगी दुनिया में वठी था हलनि। त बाबा चवनि था की हाणे मूंखे सुठी रीति यादि करो त मां तव्हांखे हिन कलयुगी दुनिया खां पार सतयुगी दुनिया में वठी हलंदमि। ॿियो बाबा चए थो, सदा यादि रखो की मां आत्मा हिन प्रकृति जे विच में वेठी आहियां ऐं मुंहिंजो पीउ परम पिता परमात्मा आहे, निराकार परम धाम में रहण वारो। त असां सिर्फ़ हिकु हीअ ॻाल्हि यादि रखण कि मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां, मुंहिंजो पीउ मूंसां गॾु आहे। ख़ुदि खे आत्मा सम्झण सां असांजे जीवन में परमात्मा द्वारा ॾाढी मदद मिलंदी आहे। बाबा चए थो, कोई बि उल्टी सुल्टी ॻाल्हियूं तव्हांखे चए त चुप रहो। चुप रहण जी शिक्षा त भॻवान ॾिनई कि चुप रहो, लेकिन असां चुप कीअं रही सघंदा आहियूं? अगरि असां हुन समय ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि कंदासीं न त असांमें शक्ति हूंदी आहे कि कोई उल्टो सुल्टो चाहे असांजे लाइ थो चए चाहे ॿियनि जे लाइ थो चए, त असांखे चुप रहणो, लेकिन चुप रहण चईंदा न ईअं कीअं ॿुधो, लेकिन हुनजे चइण सां उहो थी वियो छा, तव्हां थी वियो छा। इन करे बाबा चए त हिनजी शक्ति कीअं मिलंदी हुन समय जॾहिं असां ख़ुदि खे आत्मा सम्झंदासीं, परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदासीं। तव्हां चुप रहंदव त ॿियो छा कंदो? ताली 2 हथ सां वॼंदी आहिनि, हिकु मुख जी ताली वॼाई ॿियो चुप रहिजी वञे त आपे ई चुप थी वेंदो। ताली सां ताली वॼंदी त आवाज़ थींदो न। त हाणे असांखे बाबा चए तव्हांखे हिक ॿिए जो बि कल्याण करणो। ये अगरि असां चुप रहिजी वेंदासीं त ॻाल्हि वधंदी न, लड़ाई झगड़ो थींदो ई न। त हिन सां असां ख़ुदि जो त कल्याण कयोसीं, हुनखे बि दुख परेशानी सां बचायोसीं न। चईंदा आहिनि ईअं कीअं, चईंदा आहिनि त चइणो त पवंदो ई थिए, लेकिन हुन सां थींदो छा, परिणाम छा थींदो? परिणाम त कुझु थींदो न। जेके चइणो उहो त अॼु बि चईंदो, कल्ह बि चईंदो, चईंदा ई रहंदा आहिनि। लेकिन चुप रही करे कम से कम हुनजे दिमाग़ में इहो त अची वेंदो न, भई मां त वरी हिनखे चवां, लेकिन इहे त कुझु जवाब ई न ॾींदा आहिनि। त चलो ॻाल्हि ई छॾो। हिकु बार त माण्हू सोचो, अगरि कोई माण्हू हिकु बार 2 बार 3 4 बार तव्हांखे कुझु उल्टो सुल्टो चई थो त हुनखे ध्यानु ई नथा ॾियो, त लॻे कि अलाए कंहिंखे थो चओ, अलाए कंहिंसां थो ॻाल्हाए। जीअं ॿार कंदा आहिनि न, कई ॿार ॾाढा मौज में रहंदा आहिनि, ग़लती करे ईंदा आहिनि, माउ पीउ चईंदो अथनि त बि ॿुधंदा ई न आहिनि। त माउ पीउ खे लॻंदो अलाए ग़लती करे त बि ॿुधे नथो, सिर्फ़ु पंहिंजी मौज में रहंदा आहिनि, कोई फ़र्क़ु न पवंदो। लेकिन ईअं अलबेलो बि न थियणो आहे। अगरि असांजी ग़लती आहे त असांखे ॿुधी करे सुधरणो आहे। लेकिन अगरि कोई माण्हू जो उल्टी सुल्टी ॻाल्हियूं चईंदा आहिनि न ज़बरदस्ती, जो असांखे असांजे जीवन में अशांति क्रिएट कंदा आहिनि, अहिड़े माण्हुनि जी ॻाल्हियूं ॿुधंदे हुए बि चुप रहो, मन ऐं मुख सां चुप रहो। बाबा चए थो इहा आदत पइजी वेंदी न, पोइ ॾाढी सुठी आहे। ॿियो असांखे आदत विझणी आहे कि सभिनि खे आत्मा आत्मा ॾिसणो आहे। असां सभु आत्मायूं हिकु बाप जी संतान आहियूं, सभु हिक ॿिए खे आत्मा आत्मा ॾिसंदासीं न, त इहा असांजी आदत विझणी आहे। तव्हां करे ॾिसो, हफ़्तो भर इहा आदत विझी ॾिसो,
रोज रात जो चेक करो और ये आदत पइजी वई त ॾाढो ई सुठो। छो जो शरीर ते नज़र वेंदी न, सभु कुझु शरीर ते नज़र पईंदी तॾहिं त सभु यादि ईंदो आहे ये स्त्री आहे, ये पुरुष आहे, ये सुठो आहे, ये किनो आहे, ये हिन जहिड़ा संस्कार अथसि, हिन जहिड़ा संस्कार। अगरि असां आत्मा ॾिसंदासीं त आत्मा जो संस्कार थोरी नज़र ईंदा। असांखे त बाबा ॿुधायो अथई सभी आत्मायूं सुठियूं आहिनि, बसि ख़राब वराब जो भी आत्मा जो संस्कार आहिनि, ये आहिनि, ये अहिड़ी आहे, ये अहिड़ी आहे, ये तो असांखे हुनजे शरीर खे ॾिसी करे यादि ईंदो न। ऐं आत्मा त सदा ई सुठी हूंदी आहे। तंहिंजे करे बाबा चए थो आत्मा आत्मा ॾिसो, न सॼो असां सदा सोचंदासीं भई ॾिसो अॼु के माण्हू असां सां कुझु बुरो न कयो अथनि त असांजी नज़र में उहो सुठा आहिनि, लेकिन अगरि ॿियनि सां उन्हनि बुरो कयो अथनि त ॿियनि जी नज़र में उहो ॾाढा ई बुरा आहिनि। कोई केतिरो बि चए असांखे की न इहे त ॾाढा बुरा आहिनि, त हिननि सां कीअं संग था करो, हिननि सां कीअं था ॻाल्हायो, न ॻाल्हायो, ॾाढे ईअं आहिनि हूअं आहिनि, लेकिन तव्हां चवंदमि असांखे त न लॻंदो आहे, असां सां त ॾाढो सुठी रीति हलंदा आहे। छोजी आत्मा जा कॾहिं कॾहिं कंहिंसां छा हिसाब किताब हूंदो आहे, कंहिंसां छा हिसाब किताब हूंदो आहे। हाणे हुन आत्मा जो हुननि सां हिसाब किताब आहे त उहा आत्मा हुननि सां ओतिरी बुरी आहे जो हुननि पिछले जन्म में ऐं हिन जन्म में हुन सां कई। ऐं असां सां हुननि कुझु असां हुननि जो कुझु कयो ई न आहे बुरो, त उहा असां सां कुझु बुरे हलनि ई न त सुठी रीति था हलनि, त असां कीअं चऊं इहे बुरा आहे। इन करे हा बाक़ी सावधानी रखणी खपे। अगर कोई असांखे चए थो, छोकी आत्मा संस्कार हूंदा आहिनि न, कंहिंखे आत्मा जो संस्कार ई हूंदा आहिनि, पोइ हुनखे बदिली करण में जेसिताईं हुनखे सम्झ में अचे भई कमु कढंदा पोइ जीअं त उल्टो सुल्टो चईंदा रहंदा आहिनि। कंहिंखे आत्मा जो अहिड़ो संस्कार हूंदो त असांखे अगरि कोई कंहिंजे लाइ कुझु चए बि थो, ॿुधाए बि थो, हिकु त ॿुधंदे हुए बि न ॿुधो, ॿियो ॿुधंदे हुए बि सावधान रहो। बाक़ी हुन व्यक्ति खे हुन ई दृष्टि सां न ॾिसणो आहे, इहो बुरो ई आहे। छा पतो कंहिं समय हुन में उहो संस्कार अची हुजे, हाणे न आहे। तंहिंजे करे बाबा चवनि था की सदा आत्मा खे ॾिसो, शरीर खे न ॾिसो। आत्मा खे ॾिसण जी आदत पइजी वेंदी न त मोह बि निकिरी वेंदो। अॼु माण्हुनि जो मोह केतिरो आहे हिक ॿिए छोकी शरीरनि खे ॾिसंदा आहिनि ऐं आत्मा खे त कुझु थींदो ई न। आत्मा आत्मा त भाव आहे, आत्मा खे हिकु बाप जी संतान आहे, सभी आत्मा आहे। तंहिंजे करे बाबा चवनि था इहा आदत विझो। ॿियो बाबा चवनि था कि हाणे अगरि कंहिंमें बि जीअं माण्हू ॾिसंदा आहिनि हा भई हिनखे पैसो कोन अथसि, हिनखे मदद खपे, हिनखे चीज कोन अथसि त मदद कंदा आहिनि, कई कई कंदा आहिनि, कई कई न बि कंदा आहिनि। उहे न हाणे असांखे माण्हुनि में ॾिसणो खपे भई कीअं आत्मा में कहिड़ी कंहिंखे माण्हू ॾाढे समय खां सम्झाए थो ईअं न कर, हीअं कबो आहे, हीअं कबो आहे, लेकिन वो आत्मा खे एॾो सम्झाइण खां पोइ बि सम्झे नथो। मतलब हुनखे सम्झ अचेसि लेकिन हुनमें शक्ति न आहे, या सम्झ में बि न ईंदो हुजे जी हर हिकु आत्मा में एतिरी सम्झ न हूंदी आहे कि वो समझी सघे कि ये ॻाल्हि ग़लति आहे, जेसिताईं हुनजी सम्झ वधे न। या कई बार हुननि खे सम्झ में ईंदो आहे लेकिन उहा ॻाल्हि खे वो जीवन में धारण न करे पाए, शक्ति न आहे। त कई माण्हू न जोर जोर सां चिल्लाए करे हिक ॿिए खे सम्झाइनि, डांटदा आहिनि, मारदा आहिनि, देह अभिमान कि त तव्हांखे एॾो बार चयो आहे ईअं करो, ईअं करो, ईअं न कबो आहे, ईअं कबो आहे। पर हेॾे बार चइण खां पोइ बि वॾा माण्हू बि सुधरनि नथा, सम्झनि नथा। मतलब कि आत्मा में सम्झ न आहे, आत्मा में ग्रहण शक्ति न आहे। ये थोड़ी कोई माण्हू वॾे शरीर संबंध में वॾो थी वेंदो आहे त बसि हुन में सभु कुझु अकुल अची
लेकिन हुनजी आत्मा में सम्झ न आहे, ग्रहण शक्ति न आहे। हुनजी आत्मा में सम्झो ग्रहण भी थिए थो, लेकिन हुनखे करण जी शक्ति न आहे। त बाबा चए थो हाणे माण्हुनि खे इहे ॾियो, त माण्हुनि खे चीजूं, खाइण पीअण जी चीजूं, पैसा, इहे सभु चीज ॾींदा ई आहियो, कि सभु ख़ातिरी कंदा आहियो, घुमंदा आहियो, खाईंदा आहियो, लेकिन कंहिंमें कहिड़ी आत्मा में कहिड़ी बुरो स्वभाव संस्कार आहे, कहिड़ी बुरी आदत आहे, कहिड़े सम्झ जी कमी आहे, जो तव्हां ॼाणंदा आहियो, ॾाढे समय खां तव्हां इशारो बि ॾियो था, लेकिन उहा आत्मा सम्झे नथी, करे नथी पाए, त हुनखे शक्ति खपे। त हाणे इहे ॾियो, अगरि कहिड़ी बि आत्मा में कहिड़ी बि बुरी स्वभाव संस्कार या बुरी आदत है न, तो परमात्मा खे याद करे उन आत्मा खे वो शक्ति ॾे, वो समझ ॾे कि बाबा इन आत्मा खे ये शक्ति ॾियो ताकि ये ॻाल्हि समझे कीअं जीवन में हलंदो, ये समझी सके। तव्हां ये करे ॾिसो, माण्हू ॾिसो ॿारनि ते, संबंधनि ते, सुबुह खां राति ताईं ईअं कर हेॾे वञ, इहो त नंढो ॿार हूंदो न, माण्हू घर जा वॾा वॾा बि उन्हनि खे बि सभु हिक ॿिए खे ईअं नंढे ॿारनि वांगुरु हलाइनि था, उथ ईअं कर, सनानु कर, रोटी खा, पोइ हेॾे वञ, हिन सां ईअं ॻाल्हाइबो आहे, ईअं कबो आहे, सभु ईअं माण्हू हिक ॿिए खे कहिड़ो सॼो ॾींहुं हिन में ई निकिरी वञे, ऐं ॿारनि सां त सॼो ॾींहुं हिन में ई निकिरी वञे। कई ॿार हूंदा आहिनि समझदार जो पंहिंजो कमु खुदि कंदा आहिनि, त मतिलबु तो कि है न हुननि आत्माउनि खे हिकु तरह सां आदत विझी छॾी आहे। ॿियो या त हुननि में उहो ॻाल्हि सम्झ में अची अचे, हा भई ईअं ई कबो, त हुनखे सम्झ खपे, हुनखे शक्ति खपे कि असां रोज़ ईअं ई करे सघूं, पंहिंजे जीवन में ईअं ई कबो आहे, हिन सां ईअं ॻाल्हाइबो आहे कि कमु छा कबो आहे, छा न कबो आहे, कीअं कबो आहे। त असांखे रोज़ परमात्मा खे यादि करे खुदि ते बि रहम करणो आहे, सभिनि ते बि रहम करणो, उन्हनि खे शक्ति गुण ॾियण, इन्हनि जो सहयोग ॾियणो परमात्मा खे यादि करे। छो त ॾिसो माण्हुनि खे सॼो ॾींहुं ईअं ई थो निकिरी वञे, बसि रोज़ उहे ई ॻाल्हियूं, हीअं कर हीअं कर हीअं कर। त बाबा चए थो कि हाणे माण्हुनि खे शक्तियुनि जो सहयोग खपे, सम्झ जो सहयोग खपे, ये असांखे परमात्मा खां वठी करे उन्हनि खे ॾियणो। जो बाबा जी चवनि था कि सदा न पंहिंजे जीवन में एकता हुजे, परमात्मा जो असांखे चवनि था असांखे वो जीवन में हिक जे चए ते हली करे सभु हिकु मिली जुली करे हलणो, ऐं असां में एकाग्रता शक्ति बि हुजणी खपे, असां पंहिंजे मन बुद्धि खे एकाग्र करे सघूं परमात्मा, तॾहिं असां परमात्मा जी श्रेष्ठ मत खे समझी सघंदासीं। भगवान हाणे छा थो करे कि माण्हू दुनिया में देश में अलॻि अलॻि नियम ठाहींदा आहिनि, उहे भगवान बि हाणे अची करे नियम ई त ठाहे थो नई दुनिया जे लाइ, हीअं कबो आहे हीअं कबो आहे, असांखे सम्झानी ॾिए थो बाबा। पोइ असां जेतिरो हुनखे सम्झी करे जीवन में पंहिंजे जीवन में ओड़ा नियम ठाहे करे हलंदासीं त असांखे ॾिसी ॿिया बि हलंदा त ॿियनि जे जीवन में बि सुख शांति ईंदी। असांखे जीवन में सदा ई हाणे हिक जे चए ते हलणो आहे, हिकु मिली जुली करे हलणो आहे, ऐं पंहिंजी मन बुद्धि खे परमात्मा वटि लॻाइणो आहे। इन सां छा थींदो, असांजे जीवन में सफलता जल्दी मिलंदी। ॾिसो दुनिया में कोई माण्हू ॿाहिरि वञे केॾी तमो प्रधानता आहे, केॾा बुरा वीचारा बुरे संग वारा माण्हू केॾा आहिनि। हिन कलयुग की दुनिया में उहे बची रही सघंदा आहिनि जो परमात्मा जी चित्र छाया में रहंदा हूंदा। न त हिन कलयुग की दुनिया में कोई बि वञे न
काथे न काथे धोखो जरूर खाई करे ईंदो, काथे न काथे ठोकर जरूर खाईंदो, न खाईंदो। छो कि कलयुगी दुनिया आहे। और अगर इन कलयुगी दुनिया में तव्हां परमात्मा खे यादि करे घर खां ॿाहिरि किसी संबंध में न आयो त दुख जरूर मिलंदो। सॼी दुनिया जो वातावरण अहिड़ो आहे, प्रभाव अहिड़ो। अॼु माण्हू कंहिं वटि छा आहे, घर में अगरि सभु कुझु खाइण पीअण लाइ सभु चीजूं आहिनि, अॼुकल्ह माण्हू जो घर में ईंदा आहिनि न तव्हांजे, हुननि सां बि ॾाढी सावधानी बरतणी खपे, भले तव्हांजी संबंधी छो न हुजे। छोजो माण्हू अॼु कंहिंजे जीवन में छा दुख आहे, कंहिंजे जीवन में छा परेशानी आहे, कंहिं वटि खाइण लाइ आहे न आहे, पैसो आहे न आहे। तव्हांजे घर में पैसो आहे, सभु कुझु ठीकु आहे, सुख आहे, ख़ुशी आहे। ॿिया माण्हू ईंदा हिननि जे घर में त सभु ठीकु आहे, सभु पैसो खाइण पीअण लाइ सभु आहे, एॾो सुख आहे, असां वटि ईअं न आहे, हूअं न आहे। त माण्हुनि जी दुख जी वाइब्रेशन या हुननि जे मन मां कुझु निकिरी वञे, अरे ॾिस असां वटि न आहे, हिननि वटि आहे, हिननि वटि बि न हुजे त पतो लॻे हिननि खे कुझु बि थींदो न। इन करे मां इन समय न गुप्त रहण ई सुठो, परमात्मा जी सच चाहे। न त कंहिंजे मन मां केरु माण्हू दुखी, तव्हां ख़ुशियूं मल्हायो, हुनजे दुख जी मन जी पीड़ा तव्हांजे सुख वारे जीवन में बि दुख क्रिएट करे सघे। हिन करे हिन समय जेतिरो त परमात्मा सां संबंध रखंदासीं न, या आहिनि देहदारी संबंधी आदि जेका बि आहिनि, लेकिन हुननि सां ज्यादा न वञिणो खपे, छोजी उहो समय न आहे। कॾहिं कंहिंजे मन मां बि कुझु बि निकिरी सघंदो आहे त असांखे उहो दुख परेशानी झेलणो पवंदो। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान पंहिंजी विल पावर द्वारा हर हिक खे विल कराइण वारा श्रेष्ठ सेवादारी। पवित्र वर्तमान समय कई आत्मायूं असांजे सहयोग जे लाइ चातरक आहिनि। वो आत्मायूं अॻियां वधण चाहिनि थियूं, लेकिन उनमें शक्ति न आहे। उन्हनि खे तव्हांजी शक्ति जो सहयोग ॾियो। असांखे छा करणो, उन्हनि खे माण्हू जीवन में अॻियां वधण चाहिनि था, लेकिन वधी नथा सघनि, छोकी शक्ति न आहे। त असां साधु चए थो हाणे मूंखे यादि करे उन्हनि आत्माउनि खे शक्तियुनि जो सहयोग थियो। स्लोगन आहे, जिते एकता ऐं एकाग्रता जी शक्ति आहे, उते सफलता सहज प्राप्त थींदी आहे। जिते एकता ऐं एकाग्रता जी शक्ति आहे न, उते सफलता सहज प्राप्त थींदी है। ओम शांति। बाबा खे यादि करो।